أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفمن وعدناه وعدا حسنا فهو لاقيه كمن متعناه متاع الحياة الدنيا ثم هو يوم القيامة من المحضرين ويوم يناديهم فيقول أين شركائي الذين كنتم تزعمون قال الذين حق عليهم القول ربنا هؤلاء الذين أغويناهم كما غوينا تبرأنا إليك ما كانوا إيانا يعبدون وقيل ادعوا شركاءكم فدعوهم فليستجيبوا لهم ورأوا العذاب لو أنهم كانوا يهتدون ويوم يناديهم فيقول ماذا أجبتم المرسلين فعميت عليهم الأنباء يومئذ فهم لا يتساءلون فأما من تاب وآمن وعمل صالحا فعسى أن يكون من المفلحين وربك يخلق ما يشاء ويختار ما كان لهم الخيرة سبحان الله وتعالى عما يشركون وربك يعلم ما تكن صدورهم وما يعلنون وهو الله لا إله إلا هو له الحمد في الأولى والآخرة وله الحكم وإليه ترجعون قل أرأيتم إن جعل الله عليكم الليل سرمدا إلى يوم القيامة من إله غير الله يأتيكم بضياء أفلا تسمعون قل أرأيتم إن جعل الله عليكم النهار سرمدا إلى يوم القيامة من إله غير الله يأتيكم بليل تسكنون فيه أفلا تبصرون ومن رحمته جعل لكم الليل والنهار لتسكنوا فيه ولتبتغوا من فضله ولعلكم تشكرون ويوم يناديهم فيقول أين شركائي الذين كنتم تزعمون ونزعنا من كل أمة شهيدا فقلنا هاتوا برهانكم فعلموا أن الحق لله وضل عنهم ما كانوا يفترون صدق الله العظيم अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालहू पोइन आयात जे अंदर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र बयान फरमायो आहे हिनन आयात जे अंदर भी अल्लाह तबारक व ताला इन ॻाल्हि जो बयान फरमायो आहे त जेके इंसान दुनिया में रही करे शिरक कुफुर करनि था पिया कॾहिं भी उन्हनि इंसाननि जे बराबरि न थी सघंदा जेके कलमो पढ़ी करे मुस्लमान थिया आहिनि इन्हनि ॿिन्हिनि जे अंदरि वॾो फ़र्क़ु आहे अफ़मन वअदनाहु वअदन हसनन फहुव लाक़ी जेको इंसान कलमो पढ़ी करे मुस्लमान थियो आहे जेको तौहीद जो क़ाइल आहे वक़्त जे नबी ते ईमान आंदो अथई अल्लाह खे वहदहु ला शरीक मञे थो पियो ऐं ॿियो इंसान जेको आहे शिरक ऐं कुफुर वारी ज़िंदगी गुज़ारे थो अल्लाह जी ज़ात सां शिरक करे थो अंबिया किरामनि जे मथां ईमान नथो आणे पियो अल्लाह जे मोकिलियल अहकामनि जे मथां अमल नथो करे पियो आसमानी किताबनि जे मथां ईमान नथो आणे पियो त रब साईं फरमाए थो इहे ॿई कीअं बराबरि थी सघंदा।
तंहिंजे करे रब साईं फरमायो वादनाहु वादन हसनन, जेको इंसान तौहीद जो क़ाइल आहे, अल्लाह जी ज़ात खे अकेलो मञे थो पियो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ियो अथई, आसमानी किताबनि जे मथां ईमान आणे थो पियो, क़ुरान पाक जे अहकामनि जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो, मां रब उन सां वाइदो कयो आहे सुठे अंजाम जो, फ़हुव लाक़ी, रब साईं फरमाए थो यकीनन पंहिंजे उन सां जेको मां वाइदो कयो आहे उन वाइदे खे हासिलु कंदड़ आहे। यानी यकीनन अल्लाह ताला फरमाए थो मां उन इंसान खे जन्नत अता कंदुमि। चूँकि इंसान जेको दुनिया जे अंदरि ॼायो आहे उहो ॼायो ई इन जे लाइ आहे त मां आख़िरत में कामयाबी हासिलु कयां। तॾहिं काइनात जे मोहसिन मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहा ॻाल्हि बयानु फरमाई आहे त हीअ दुनिया जो जेको जहान आहे उहो पोखिण जो जहान आहे। इंसान जे मथां लाज़िम आहे त हिन दुनिया जे जहान में दुनिया वारी ज़िंदगी जेका अल्लाह ताला इंसान खे अता करे उन जे अंदरि इंसान सुठा अमल करे, नेक अमल करे, अल्लाह जी इबादत करे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि जी इताअत करे, ताबेदारी करे, त उहो इंसान ई दुनिया में कामयाबु थी सघे थो पियो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे अहिड़नि इंसाननि सां मां रब जन्नत जो वाइदो कयो आहे ऐं यकीनन उहे इंसाननि जन्नत जे अंदरि पहुचंदा पंहिंजे अमालनि जे ज़रिए सां। कमम मता ना हो मताल हयात दुनिया, जेकॾहिं काफ़र ऐं इंसान मुशरिक इंसान दुनिया जे अंदरि जेका ज़िंदगी गुज़ारे थो, दुनिया मां जेको फ़ाइदो वठे थो पियो, माल ऐं मिल्कियत बि काफ़र वटि जाम, ऐश इशरत वारी ज़िंदगी गुज़ारे थो पियो, दुनिया जे अंदरि जेका शौक़ ऐं इज़त वारी ज़िंदगी गुज़ारे थो, इहा ज़ाहिरी इज़त आहे, पर रब से फरमाए थो सुम्मा हुआ यौमल क़ियामत मिनल मुहज़रीन, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अज़ाब जे साम्हूं जॾहिं उहो इंसानु ईंदो त उनको दुनिया वारे सुकून ऐं ऐश इशरत वारी ज़िंदगी जेका गुज़ारे हुया सॼी ख़तमु थी वेंदी। उन जी मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो माण्हू आहे, ख़्वाब थो लहे पियो निंड जे अंदरि, उन ख़्वाब जे अंदरि हू पंहिंजी ऐश इशरत वारी ज़िंदगी गुज़ारे थो, ख़्वाब जे अंदरि ॾिसे थो त मां वॾे मालात में रहां थो, भले गाॾियुनि ते चढ़ी करे घुमां थो, मूं वटि एतिरी माल ऐं मिल्कियत आहे, जॾहिं अचानक अखि खुले थी त उनजी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस बीठी आहे ॿाहिरियों, त ज़ाहिर आहे उनखां जेके ख़्वाब जे अंदरि ऐश इशरत उन ॾिठा सभु उनखां विसरी वेंदा। त काफ़र ऐं मुशरिक ईअं ई ख़्वाबनि वारी ज़िंदगी था गुज़ारनि पिया, त माल ऐं मिल्कियत उन्हनि वटि जाम आहे, भले घरनि में, भले गाॾियुनि ते चढ़ी करे घुमनि था, भले घरनि में रहनि था, पैसो उन्हनि वटि जाम आहे, हू ईअं ई महसूसु करनि था त जेका दुनिया जी असांजी ज़िंदगी आहे इहा सुकून वारी आहे, मरण खां पोइ बि असां सुकून में हूंदासीं, तंहिंजे करे इहा ग़फ़लत वारी निंड में गुज़ारनि था पिया। काफ़र ऐं मुशरिक जो कोई बि हाल न आहे। रब साईं फरमाए थो सुम्मा हुआ यौमल क़ियामत मिनल मुहज़रीन, मरण खां पोइ उन्हनि इंसाननि जे लाइ जेके शिरक ऐं कुफ़र वारी ज़िंदगी गुज़ारे था वञनि पिया, फरमायूं त पोइ यकीनन उन्हनि जे लाइ अल्लाह ताला जहन्नम खे तयारु करे छॾियो आहे। दुनिया जे अंदरि शिरक करनि था पिया, जीअं मके जा मुशरिक बैतुल्लाह जे अंदरि 360 फुट ठाहे करे रखी छॾियऊं। अॼोके तव्हां असांजे दौर जे अंदरि इंसानु वञी करे क़बरनि ते झुके थो पियो, पंहिंजो हाजत रवा, पंहिंजो मुश्किल कुशा इन्हनि खे सम्झे थो पियो। क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला फरमाए थो यौम युनादीहिम, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे पान ॾे मुतवजे करे पुछा कंदो उन्हनि खां त आइन शुरकाए अल्लज़ीन कुंतुम तज़ुमून, उहे किथे आहिनि जंहिंखे तव्हां मुंहिंजो शरीक सम्झो पिया। दुनिया में तव्हां उन्हनि खे हाजत रवा सम्झो पिया, दुनिया में तव्हां उन्हनि खे पंहिंजो मुश्किल कुशा सम्झो पिया, दुनिया में तव्हां उन्हनि जी पूॼा कयो पिया, पंहिंजी इज़त वारी पेशानी मुंहिंजे दरवाज़े खे छॾे करे उन्हनि जे साम्हूं झुकायो पिया, तव्हां पंहिंजो ख़ालिक ऐं मालिक उन्हनि खे सम्झो पिया, धीउ ऐं पुट उन्हनि खां घुरो पिया वञी करे। हाणे उहे आहिनि किथे, आहिनि शुरकाए अल्लज़ीन कुंतुम तज़ुमून। छा जवाबु ॾींदा अल्लाह ताला जे साम्हूं, जॾहिं त इंसान जा सभु वसाइल जेके दुनिया में तकलीफ़ुनि में इस्तेमालु कंदो आहे, उहे सभु वसाइल उनजा मुनक़ते थी चुका हूंदा, हथ ऐं पेर, दिलि दिमाग़ उनजो कमु करणु छॾे ॾींदो, अखियूं उनजूं कमु करणु छॾे ॾींदो, त आख़िर इंसान पोइ अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं कहिड़ो जवाबु ॾींदो। जॾहिं रब साईं फरमाए थो पियो काल अल्लज़ीन हक़ अलैहिमुल क़ौल, उन्हनि जे मथां
मूं रब जो हुकुम साबित थी चुको हूंदो, हक़ अलैहिमुल कौल, जहन्नम खे भरण जे लाइ अल्लाह तबारक व तआला अहिड़नि इंसाननि खे बिना हिसाब किताब जे जहन्नम में दाख़िल करे छॾींदो। रब्बना हाउलाए लज़ीना अग़वैना, जॾहिं क़ौम खां सुवाल थींदो त उहे शिरक जंहिंसां तव्हां माबूद बणाए करे रखिया, जेके तव्हां मुंहिंजी ज़ात सां शरीक कया, उहे काथे आहिनि? त उन्हनि जा चङा मुड़ुस जवाबु ॾींदा, ॾिसी करे उन्हनि खे त जेकॾहिं इहे फासी विया त असां बि फासी वेंदासीं। हाउलाए लज़ीना अग़वैना कमा अग़वैनाहुम कमा गवैना, अग़वैनाहुम कमा गवैना, रब असां ई इन्हनि खे गुमराह कयोसीं, असां जीअं गुमराह हुआसीं असां ई इन्हनि खे गुमराही जे रस्ते ते लाथोसीं, पर असां सिर्फ़ु इन्हनि खे दावत ॾिनी हुईसीं। गुमराही खे क़बूल करण वारा इहे पाण हुआ, तंहिंजे करे असां इन्हनि जे साम्हूं कंहिं बुज़ुर्ग जो कंहिं वली जो नालो खणी करे इन्हनि खे हिकिड़ी गुमराही वारे रस्ते ते हलायोसीं त इहे हली पिया हुआ, बाक़ी इन्हनि असांजी पूॼा न कई। तबर्रअना इलैक मा कानू इय्याना याबुदून, तंहिंजे करे असां इन्हनि जी पूॼा खां ई बरी आहियूं, इन्हनि जे शिरक ऐं कुफ़र खां असां जेको आहे सो बरी आहियूं। पर आख़िर थींदो छा, जॾहिं त क़यामत में हिकु न हज़ार दफ़ो जेकॾहिं इहे शिरक ऐं कुफ़र खां बरात पेश कनि पंहिंजी अल्लाह ताला जे साम्हूं, पर थींदो कुझु बि न। इहे सिंधी में चइबो आहे, पोइ जे पछताइण खां इंसानु अॻु में सोचे। मरी वेंदा इंसान, मरण खां बाद में जॾहिं अल्लाह ताला जे साम्हूं इंसानु हाज़िर थींदो त पोइ उन जॻह ते जेकॾहिं हज़ार दफ़ा बरात पेश करे उहा बरात कमु न ईंदी। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां हीअ जेका ज़िंदगी आहे नी, अल्लाह ताला जेका ज़िंदगी अता कया, इंसान इन ज़िंदगी खे क़ीमती सम्झे। ख़बर न आहे त तव्हां असांजे मथां मौत कॾहिं थी अचे पई। हमेशह इंसान अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं तौबा इस्तिग़फ़ार कंदो रहे। मुशरिक शिरक खां तौबा इस्तिग़फ़ार करे, काफ़र जेको आहे पंहिंजे कुफ़र खे छॾे करे तौबा इस्तिग़फ़ार करे, कलमो पढ़ी करे मुस्लमान थिए, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, यकीनन उन इंसान जा गुनाह माफ़ थी वेंदा। बाक़ी शिरक कंदे कंदे जेकॾहिं मरी वियो आहे त पोइ इंसान जो कोई बि हाल न आहे। मरण खां पोइ बिना हिसाब किताब जे इहे काफ़र मुशरिक जहन्नम में हलिया वेंदा। अल्लाह ताला हर गुनाह बाने जो माफ़ कंदो, पर शिरक माफ़ न कंदो। पंहिंजे रहम सां, पंहिंजे करम सां गफ़ूर गफ़ार गफ़ूर रहमान रहीम अल्लाह तबारक व तआला जी ज़ात हर गुनाह माफ़ कंदो, पर शिरक रब से फरमाए थो मां माफ़ न कंदुमि। वकील दो शुरकाकुम फदहुम फलम यस्तजीबू लहुम वराउल अज़ाब, उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला मुशरिकनि खे चवंदो, तव्हां उन्हनि खे सॾु कयो जेके तव्हां पंहिंजो महबूब सम्झो पिया। फलम यस्तजीबू, कोई जवाबु न ॾींदो। आख़िर केरु जवाबु ॾींदो अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं? वराउल अज़ाब, जॾहिं पंहिंजे अखियुनि सां अज़ाब खे ॾिसंदा, पंहिंजे लाइ इहो फ़ैसिलो यकीन करे छॾींदा त असां जेको दुनिया जे अंदरि करे आया आहियूं हाणे जहन्नम खां सवाइ कुझु बि न आहे। उते तमन्ना कंदा, लौ अन्नहुम कानू यहतदून, काश जो असां हिदायत वारा हुजूं हा, दुनिया में रही करे असां मुस्लमान थियूं हा, दुनिया में रही करे असां अल्लाह जी वहदानियत जा क़ाइल हुजूं हा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबुवत जा क़ाइल हुजूं हा। पर छा थींदो क़यामत में, जॾहिं इहे मुशरिक जहन्नम में हूंदा, काफ़र जहन्नम में हूंदा, मुस्लमान जेकॾहिं पंहिंजे बदअमाली जे करे जहन्नम में दाख़िल थियो, हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त पोइ इहे काफ़र ऐं मुशरिक मुस्लमान खे ॾिसी करे चवंदा त तूं मुस्लमान हुए, तूं अल्लाह खे अकेलो सम्झो, मुहम्मद रसूलुल्लाह जे मथां जेको आहे सो तूं ईमान आंदो, ख़त्म नबुवत जो तूं क़ाइल हुए, ऐं असां त हुयासीं मुनकिर, पंहिंजे इनकार जे करे असां जहन्नम में सड़ूं था पिया। तूं ऐं असां अॼु ॿई हिकिड़े ई दार यानी जहन्नम में पिया आहियूं, तोखे तुंहिंजे कलमे फ़ाइदो न ॾिनो। त अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधंदो उन्हनि जा, त अल्लाह तबारक व तआला खे गुस्सो ईंदो, ऐलान फरमाईंदो अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे, वञो जेको बि कलमे वारो जंहिं बि हिकु दफ़ो कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभिनि खे जहन्नम जी बाह मां कढी अचो। जॾहिं कलमे पढ़ंदड़नि खे अल्लाह तबारक व तआला जे हुकुम जे मुताबिक़ जहन्नम खां कढियो वेंदो, क़ुरान पाक जे अंदरि अचे थो, रुबमा यवद्दुल लज़ीना कफ़रू लौ कानू मुस्लिमीन, इहे काफ़र ऐं मुशरिक पंहिंजे वात में हीअ आङिरियूं ॾेई करे तमन्ना कंदा त काश असां बि मुस्लमान हुजूं हा, अॼु कलमे पढ़ण जे करे जहन्नम खां निकिरी वञूं हा। तंहिंजे करे कलमो जेको अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अता कयो आहे, इहो वॾी फ़ज़ीलत वारो कलमो आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि मुशरिकनि ऐं काफ़रनि खां सुवाल कंदो, यौम युनादिहिम फयक़ूलु माज़ा अजबतुमुल मुरसलीन, तव्हां ॾे अंबिया किराम आया, तव्हां मुंहिंजे अंबिया किरामनि खे कहिड़ो जवाबु ॾिनो? मुंहिंजा अंबिया किराम तव्हां वटि मुंहिंजो पैगाम खणी करे आया, तव्हांजे दरवाज़नि ते हली करे आया, अंबिया किराम आया, अंबिया किरामनि जा नुमाइंदा आया, मुंहिंजो दीन तव्हांजे दरनि ते पहुतो, तव्हां उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾिनो? माज़ा अजबतुमुल मुरसलीन फ़अमियत अलैहिमुल अंबा यौमइज़िन फ़हुम ला यतसालून, चुप करे बीह रहंदा, ॻाल्हाइण जी वुसत ई उन्हनि खे न थींदी,
एतिरी बि उन्हनि जे अंदरि ताक़त ऐं वसत न रहंदी जो हिक ॿिए खां सुवाल करनि त कहिड़ो जवाबु ॾिजे अलाह तबारक व ताला खे। रब साईं फरमाए थो फ़हम ला यतसालून, कोई बि कुझु न ॻाल्हाए सघंदो, बसि चुप करे बीही रहंदा। त ज़ाहिर आहे मुशरिक जे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो थींदो आहे, उहे पाण महसूसु कंदा त असांजे लाइ हाणे कामयाबी जा दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि, हाणे असांजी नाकामी आहे। रब साईं फरमाए थो पियो तंहिंजे करे फ़ामा मन ताब व आमन व आमिल सालिहन, जे इंसान शिरक खां तौबा कई, कुफर खां तौबा कयईं, व आमन ईमान आंदई, व आमिल सालिहन पोइ आमाल बि साले कयईं। रब साईं फरमाए थो फासा यकून मिनल मुफ़लिहीन, क़रीब आहे इहा ॻाल्हि जो मां इन खे ईमान जे करे, आमाल साले जे करे, तौबा इस्तिग़फ़ार जे करे रब साईं फरमाए थो आख़िरत में मां उनखे कामयाबु करे छॾींदुमि। तंहिंजे करे अदा इंसान खे जेकॾहिं आख़िरत में मरण खां पोइ कमु अचण वारी शइ आहे त उहा इहा आहे त इंसानु पंहिंजे कयल गुनाहनि ते अलाह तबारक व ताला जे साम्हूं तौबा इस्तिग़फ़ार करे, पंहिंजे ईमान खे मज़बूत करे, शिरक ऐं कुफ़र वारी ज़िंदगी न गुज़ारे, अमाल साले करे। ॿियो कुझु नथो थी सघे तव्हां असांखां, भला निमाज़ त तव्हां असां थी सघे थी भई, निमाज़ जे अंदरि त को ख़र्च बि कोन्हे, एतिरो वॾो वक़्तु बि नथो लॻे पियो। इंसानु पंहिंजी इज़त वारी पेशानी जेकॾहिं अलाह ताला जे साम्हूं झुकाए, 5 वक़्त निमाज़ जो पाबंद हुजे, तौबा इस्तिग़फ़ार करे, ईमान जे निमाज़ जे अंदरि पंहिंजे ईमान खे मज़बूत करे, यकीनन अलाह ताला इन निमाज़ जे सदके तव्हां असांजा गुनाह माफ़ु करे छॾींदो। तॾहिं रब साईं फरमाए थो असां यकून मिनल मुफ़लिहीन, तव्हांजो कमु एतिरो ई आहे इंसान त तूं तौबा इस्तिग़फ़ार कर, ईमान पंहिंजे खे मज़बूत कर, आमाल साले जी कोशिशि कर। रब साईं फरमाए थो पोइ कामयाबु मां करे छॾींदुमि। व रब्बुका यख़्लुक़ु मा यशा व यख़्तार, अलाह तबारक व ताला जंहिंखे चाहे पैदा कंदो आहे, जंहिंखे चाहे अलाह तबारक व ताला पसंदि कंदो आहे। काफ़र ऐं मुशरिक जेके हथ घड़िया बुत ठाहे करे उन्हनि जी पूॼा करनि पिया, रब साईं फरमाए थो मा कान लहुमुल खियर, उन्हनि खे को बि अख़्तियार मां रब न ॾिनो आहे। जेको तव्हां चओ था पिया पथरनि जी पूॼा कयो था पिया, पथरनि जा बुत ठाहे पूॼा कयो था, क़बरनि जे साम्हूं वञी करे पंहिंजी इज़त वारी पेशानी झुकाए था, सुभान अल्लाह। रब साईं फरमाए थो मुंहिंजी ज़ात पाक आहे, मूंसां को बि शरीक कोन्हे को, जो कुझु तव्हां शिरक करे रहिया आहियो मुंहिंजी ज़ात इन खां पाक आहे। मां रब कंहिंजो बि मोहताज न आहियां, दुनिया मूं रब जी मोहताज आहे, पर मां रब कंहिंजो बि मोहताज न आहियां। व रब्बुका यअलमु मा तुकिन्नु सुदूरुहुम व मा युलिनून, इंसान जेको दिलि जे अंदरि सोचे थो सो बि अलाह ताला ॼाणे थो, जेको इंसानु ज़ुबान सां ॻाल्हाए थो अलाह तबारक व ताला ॿुधे थो पियो। तंहिंजे करे इंसानु ज़ात जे मथां लाज़िम अची बणिजे थो पंहिंजे दिलि दिमाग़ खे, पंहिंजी ज़ुबान खे, पंहिंजी सोच खे अलाह तबारक व ताला जे हुक्मनि जे ताबे करे। ला इलाहा इल्ला हू, रब साईं फरमाए थो पूॼा जे लाइक़ बि मूं हिकिड़ी मुंहिंजी ज़ात आहे, अलाह जी ज़ात खां छॾे करे उहे कंहिंजी बि पूॼा जाइज़ न आहे। पूॼा इबादत जे लाइक़ जेकॾहिं आहे त अलाह तबारक व ताला जी ज़ात आहे। दुनिया जे अंदरि बि इंसान जे मथां लाज़िम आहे लहुल हम्दु फिल उला वल आख़िरा, अलाह जी हम्द करे, अलाह जी तारीफ़ करे। आख़िरत में बि अलाह तबारक व ताला जी तारीफ़ आहे, दुनिया में बि अलाह जी तारीफ़, आख़िरत में बि अलाह जी तारीफ़। तव्हां असां सोचूं त हिन सॼी काइनात खे अलाह तबारक व ताला पैदा कयो आहे, आसमान ज़मीन सिज चंड इंसान जीत जहिड़ा ॿिया जेके आहिनि। इंसान जेकॾहिं सफ़ा न सोचे थो राति जो वेही करे पोइ अलाह तबारक व ताला जी कुदरत में गौर करे, आसमान में गौर करे, सितारनि ॾे गौर करे ॾिसी करे, चंड ॾे गौर करे, सिज में गौर करे ॾींहं जो, त एॾो वॾो सिज पूरी काइनात खे रोशन कयूं बीठो आहे त इंसान खे अलाह जी वहदानियत यादि अची वेंदी। अलाह जी वहदानियत इंसान जे वजूद में पई आहे त इंसान खे अलाह ताला घुमाए थो, फिराए थो, सिहत ॾिनई। हिकिड़ी अखि आहे त उन अखि जे अंदरि अलाह ताला कहिड़ी नज़र रखी आहे, कननि जे अंदरि ॿुधण जी सलाहियत रखी आहे, नक में सूंघण जी सलाहियत रखी आहे, ज़ुबान में ॻाल्हाइण जी सलाहियत रखी आहे, हथनि में पकड़ण जी सलाहियत रखी आहे, पेरनि में घुमण जी सलाहियत रखी आहे। आख़िर कात कुवत आहे जो एॾे वॾे दुनिया जे चरखे खे, एॾे वॾे इंसान खे हलाए थो पियो। तॾहिं रब साईं फरमाए थो लहुल हम्दु फिल उला वल आख़िरा, तारीफ़ जे लाइक़ु आहे त हिकु अलाह तबारक व ताला जी ज़ात ई आहे। वलल हुक्म व इलैहि तुरजऊन, हुकुम जेके क़ाइमु थींदा दुनिया जे अंदरि आख़िरत जे अंदरि उहे सभु अलाह तबारक व ताला जा आहिनि। इंसान जेकॾहिं दुनिया में शिरक करे थो, कुफर वारी ज़िंदगी गुज़ारे थो, रब साईं फरमाए थो इलैहि तुरजऊन, वरी मोटी त मूं ॾे ईंदो। आख़िर मरण खां पोइ इहो इंसानु काॾे वेंदो? मरण खां पोइ अलाह तबारक व ताला जे साम्हूं क़बर में ई अलाह तबारक व ताला उन फ़रिश्ता मोकिले थो पियो। शिरक ऐं कुफर वारो इंसान जेकॾहिं मरी थो वञे पियो त उन खां अची करे जॾहिं मुनकिर ऐं नकीर सुवाल था करनि मर रबुक मन दीनुक, तुंहिंजो दीन छा आहे, तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो नबी केरु आहे, त आख़िर काफ़र ऐं मुशरिक जंहिं दुनिया जे अंदरि अलाह जी इबादत ई न कई, अलाह खे वादउल्ला शरीक मञे ई न, मोहम्मद रसूलुल्लाह खे ख़ातम नबी मञे ई न, दीन इस्लाम खे क़बूल ई न कई, त उहो हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे अहिड़ो जवाबु ईंदो आहे हाय हा लादरी, मूंखे का ख़बर न आहे। ईअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए जीअं कंहिंखां का शइ गुम थी वञे, उहा शइ बि क़ीमती हुजे, पोइ अफ़सोस में चवणु लॻे त ख़बर न आहे काॾे वई, त ईअं ई जवाबु ॾींदो हाय हा लादरी, मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजो रब केरु आहे।
मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजो नबी केरु आहे, मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजो दीन कहिड़ो आहे। त आख़िर इंसानु छा कंदो? कमज़ोर इंसानु, दुनिया जे अंदरि तव्हां असांखां कुझु बर्दाश्त नथो थी सघे, मथे में सूरु पवे थो, हवड़ में सूरु पवे थो, पेट में सूरु पवे थो, इंसानु दाऊं थो करे पियो। पोइ अदा उन इंसान खे मिट माइट खणनि था सिधो डॉक्टरनि वटि, डॉक्टरनि जो इलाजु करे थो पियो। आख़िरत में त इहे सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं, वसाइल सभु ख़तमु थी वेंदा, रिश्तेदार तव्हां असांखे कमु न ईंदा, कोई कंहिंखे कमु न ईंदो। वला तज़र वाज़रतूं विज़र उख़रा, कोई इंसान कंहिंजे गुनाहनि जो बोझ न खणंदो, हर इंसानु ॿिए खां बेज़ार हूंदो। लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शानुन युग़नी, हर इंसान जो पंहिंजो पंहिंजो हाल हूंदो, ॿिए जी का परवाह ई न कंदो। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम अची बणिजे थो त इंसान मरण खां पोइ अल्लाह ताला जे साम्हूं ज़रूरु हाज़िर थींदो। तंहिंजे करे मरण खां अॻु में इंसान जे मथां लाज़िमात पंहिंजे रब खे राज़ी करे। रब से फरमाए थो कुल अरायतुम इन जअलल्लाहु अलैकुमुल लैल सरमदा, जेकॾहिं मां रब राति ई राति करे छॾियां, ॾींहुं कयईं न, इला यौमिल क़यामह, क़यामत जे ॾींहं ते जेकॾहिं मां राति करे छॾियां त छा आहे का अहिड़ी कुवत जंहिंजी तव्हां पूॼा कयो था पिया त भला मां राति कयां पोइ उहो ॾींहुं करे? ज़ाहिर आहे राति खे ॾींहुं करण वारी ज़ात जेकॾहिं आहे त उहा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात आहे। रब से फरमाए थो अफ़ला तस्मऊन, छा काफ़र मुशरिक मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधनि नथा पिया, यानी सम्झनि छो नथा पिया इहे काफ़र ऐं मुशरिक त हिकिड़ी राति एॾी पूरी दुनिया खे ऊंधाई करण वारी ज़ात जेकॾहिं आहे त उहा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात आहे। त रब साईं जेकॾहिं ऊंधाई करे छॾे, रब साईं जेकॾहिं राति करे थो त उनखे ॾींहुं करण वारो कोई कोन्हे। कुल अरायतुम इन जअलल्लाहु अलैकुमुन नहार सरमदन, जेकॾहिं रब साईं फरमाए थो मां ॾींहुं करे छॾियां भला, त आहे का अहिड़ी ज़ात जेका वरी अची करे राति करे? आहे को अहिड़ो महबूद तव्हांजो जेको मां ॾींहुं करे छॾियां त पोइ राति करे, जंहिं राति जे अंदरि अची करे तव्हां सुकून हासिलु कयो? का बि अहिड़ी कुवत ताक़त कान्हे का अल्लाह ताला जी ज़ात खां सवाइ जेको ॾींहं खे राति बणाए। रब साईं फरमाए थो अफ़ला तुबसिरून, आख़िर छा वजह आहे जो तव्हां सम्झो नथा पिया? इंसान ज़ात इन मां राति ऐं ॾींहं मां इबरत वठी करे यकीन करे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खां सवाइ को बि अहिड़ी का कुवत कान्हे का जेका ॾींहं खे राति करे, राति खे ॾींहुं करे। इंसान ज़ात खे ईमान आणण जे लाइ एॾा अल्लाह तबारक व तआला दलाइल पेश कया आहिनि जो इंसान सम्झे, पर रब साईं फरमाए थो अफ़ला तुबसिरून, सम्झे ई नथो पियो। इंसान अक़ल कामिल हुजण जे बावजूदि पोइ दुनिया में जेकॾहिं तव्हां असां का शइ वठूं था पिया, या 10 रुपयनि जो इंसान ठिकर जो जेकॾहिं दिलो वठी थो अचे पियो, उनखे खड़काए करे ॾिसे थो पियो काथों भॻल त न आहे। तव्हां असांखे 10 रुपए 20 रुपए जो क़दुरु थिए थो दुनिया जे अंदरि, पर तव्हां असांजो ईमान जेकॾहिं शिरक ऐं कुफ़र में गुज़री थो वञे, ईमान तव्हां असां पंहिंजे खे मज़बूत नथा करे सघूं पिया, ज़िंदगी ईअं बेकार करे तव्हां असां गुज़ारे छॾी आहे। तंहिंजे करे इंसान ज़ात सोचे मरण खां पोइ इंसान खे जेका कमु अचण वारी शइ आहे उहा ईमान ई आहे, जंहिंजे करे अल्लाह ताला इंसान खे जहन्नम खां बचाए करे जन्नत में दाख़िल कंदो। बेईमान थी करे इंसान न मरे, मुशरिक थी करे इंसान न मरे। वमिर रहमतिही जअल लकुमुल लैल वन्नहार, रब से फरमाए थो ॾींहुं पैदा कयो आहे, राति पैदा कया, ॾींहं जे अंदरि तूं इंसान पंहिंजो रोज़गार कर, पंहिंजी मईशत खे जेको आहे सो कमा हासिलु कर, पाण बि सुखियो गुज़ार, पंहिंजा बच्चा ॿार बि तुंहिंजा सुखिया गुज़ारनि। सॼो ॾींहुं रब साईं फरमाए थो तूं कमकार करे, राति जो थकिजी करे अचे थो पियो त वरी मां रब तुंहिंजे सुकून जे लाइ तस्कुनू फी राति कयां थो तां त तूं उन में वञी करे सुकून कर। वले तब तक मिन फज़ली, ॾींहुं कयां थो इन जे करे तूं मुंहिंजे फज़ल सां वञी करे पंहिंजे रिज़िक रोज़ी खे तलाश कर। रिज़िक रोज़ी खे तलाश करे तब बि इंसान शुकुर करे त अल्लाह ताला इंसान खे खाराए थो, पीआरे थो, सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे थो। राति जो पंहिंजे बिस्तरे ते सुम्ही करे बि रब से फरमाए थो लअल्लकुम तशकुरून, मुंहिंजो शुकुर कयो। तंहिंजे करे शुकुर खां सवाइ इंसान जी जेकॾहिं ईअं ज़िंदगी गुज़री थी वञे त उहा ज़िंदगी बेकार आहे। आख़िर में अल्लाह तबारक व तआला रुकूअ में वरी इहा ॻाल्हि बयानु कई आहे, यौम युनादीहिम फयक़ूलु अय्न शुरकाए अल्लज़ीना कुंतुम तज़ुमून। ऐं मुशरिक ॾे हाल, तूं जंहिंखे माबूद ठाहे, हथ घड़िया, किला कंडा क़बरूं ठाहे करे तूं उन्हनि जी पूॼा कंदो हुए, अॼु उहे किथे आहिनि? तोखे मूं रब जे अज़ाब खां छो नथा बचाइनि पिया? तंहिंजे करे शिरक इंसान खे कुझु बि कमु न ॾींदो। मुशरिक इंसान ईअं आहे, बसि दुनिया जे अंदरि जेका खाई पी करे ज़िंदगी गुज़ारे वियो, आख़िरत में उन इंसान खे कुझु बि हासिलु थी न सघंदो सवाइ अज़ाब जे। अल्लाह जे अज़ाब खां बचण जे लाइ इंसान जे मथां लाज़िम आहे त इंसान मुवहिद थी करे मरे। वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून, रब से फरमाए थो बाना जे करे मरे त मुसलमान थी करे मर जाए। वनज़ाना मिन कुल्लि उम्मतिन शहीदा, रब से फरमाए थो उन उम्मत मां रब हिकिड़ो शाहिद पेश कंदुमि त तव्हां मुंहिंजा हकाम पहुचाया या न। नबी अंबिया किराम पंहिंजी उम्मत जे मथां शाहिदी ॾियण जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं ईंदा। अंबिया किराम शाहिदी ॾींदा त रब असां तुंहिंजा हकाम पहुचायासीं, पर हीअ क़ौम मञण खां जवाबु ॾेई छॾी। फ़कुलना हातू बुरहानकुम, रब से फरमाए थो तव्हां दलाइल पेश कयो। फ़अलिमू अनल हक़ लिल्लाह, ॼाणियो इन ॻाल्हि खे त यकीनन
हक़ जेकॾहिं ज़ात आहे त उहा अल्लाह तबारक व ताला जी ज़ात आहे। वज़ल्ला अन्हुम मा कानू यफ्तरून। जेके इंसान दुनिया में ठाहिया सभई इंसान को ख़त्म थी वेंदा। त हाणे इंसान सोचींदो मरण खां बाद में त काश जेकॾहिं मां न मुवाहिद थी करे अचां हा, मां मुस्लमान थी करे अचां हा, पर इहो काश याने तमन्ना कंदो, पर उहा तमन्ना उन इंसान जी बेकार वेंदी। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे जेका इंसान खे अल्लाह ताला जी ज़िंदगी अता कया आहिनि, ज़िंदगी खे क़ीमती सम्झे। हीअ ज़िंदगी जो इंसान जो हिकिड़ो लम्हो जेको आहे न उहो क़ीमती आहे। कंहिं लम्हे जे अंदरि इंसान अहिड़ो अमल करे जेको अल्लाह तबारक व ताला वटि क़बूल थी वञे त उहो इंसान दुनिया में बि कामयाबु थी वेंदो, आख़िरत में बि कामयाबु थी वेंदो। दुआ कयो अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे तौहीद ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।